दादू मां ख़बर ॾींदा हलो त थाणो मखदूम बिलावल हद फुलेजी स्टेशन लिंक रोड सां पुलिस ऐं ॾुआरी में मुक़ाबलो। फायरिंग हिक ॾुआरी टंडो रहीम थाणे जी हद जो रहवासी रब नो वल्द जमाल जमाली हथियारनि समेत ज़ख्मी हालत में गिरफ्तार। ॿिया 2 ॼणा फरार थी विया। पुलिस जी वॾी नफ़री। ज़ख्मी ॾुआरी खे इलाज लाइ सिविल अस्पताल आंदो। मीडिया सां ॻाल्हियूं कंदे SHO थाणो मखदूम बिलावल सैयद असगर अली शाह ॿुधायो त गश्त दौरान पुलिस खे ॾिसी ॾुआरियुनि फायरिंग नतीजे में हिकु ॾुआरी ज़ख्मी हालत में गिरफ्तार कयो ऐं ॿिया फरार थी विया। फरार थींदड़ ॾुआरी खे गिरफ्तार करण लाइ पुलिस जो सर्च ऑपरेशन जारी आहे। ज़ख्मी ॾुआरी असल बलूचिस्तान लोही शहर जो रहवासी आहे, जेको टंडो रहीम थाणे जी हद में फुर थियल मोटरसाइकिलूं ऐं ॿियो फुर थियल सामान बलूचिस्तान मोकिलींदो हो ऐं थाणो टंडो रहीम ते हिन खिलाफ़ केस दाख़िल आहिनि ऐं 2 केस मखदूम बिलावल थाणे ते दाख़िल कया विया आहिनि। वधीक जांच जारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।